मीरपुर माथेले में गोठाणन पंहिंजे ई बिरादरीअ जे माण्हुनि ते सरकारी घिटी बंदि करण ऐं ॿारड़े खे अगवा जी कोशिश करण जो इल्ज़ाम हयो आहे। मीरपुर माथेले जे ॻोठ पीरबख्श हैदराणीअ जे रहवासी गोठाणन घिटी बंदि करण ऐं ॿार खे मुबैना अगवा करण खिलाफ़ मीरपुर माथेलो प्रेस क्लब पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते असलम हैदराणी, जाहिद हैदराणी, अख्तर हैदराणी ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त अलीगौहर हैदराणी, नियाज़ अहमद हैदराणी, मोहरम हैदराणी ऐं ॿियनि ॻोठ जी सरकारी घिटीअ ते कब्ज़ो करे केतिरनि घरनि जो रस्तो बंदि करे छॾियो आहे। हुननि चयो त अहिड़ियूं दरख़्वास्तूं मुख़्तियारकार असिस्टेंट कमिश्नर समेत पुलिस खे ॾिनियूं आहिनि, पर कंहिं बि ऑफिसर घिटीअ तां कब्ज़ो ख़त्म न करायो आहे। जो रवासी मोहम्मद असलम हैदराणी मां जी घटी बंद आहे, घटी के खिलाफ़ उथियो हुन जे करे बयान आयो अख़बार में। हुन जे खिलाफ़ नंढे वञी खणी उथाने माना 100 रुपये लालच ॾेई अगवा करण जी कोशिश कई अथनि। मोहरम हैदराणी, नियाज़ अहमद हैदराणी, अलीगौहर हैदराणी, महरम अली, मोहरम अली, आबिद अली, मोमिन अली डीसी खे दरख़्वास्त ॾिनी आहे। मां मुख़्तियार करके दरख़्वास्त ॾिनी, हिन महिल मुंहिंजो को कुझु बि न आहे। हिन महिल हुननि चयो त 2 ॾींहं पहिरियां घिटीअ ते कब्ज़े खिलाफ़ एहतिजाज कयोसीं त गुलाम नबी उर्फ मोर हैदराणी 7 वरनि जे मासूम पुट मोहम्मद अलीअ खे अगवा कयो पियो वियो, जंहिं जे दाहुनि ते खेसि छॾे फरार थी वियो। मोहम्मद अली नालो अथसि त हुनखे अगवा जी कोशिशि कई अथनि। 100 रुपयो ॾेई करे माना हुनखे खयूं वञनि पिया। बाक़ी इहा सरकारी घटी आहे। असांखे मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ अचु वञ जे लाइ असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। असां 2 किलोमीटर ॿाहिरों वञी निमाज़ पढ़ण जे लाइ वञूं था। एहतिजाज कंदड़नि वसवारनि खां घिटीअ तां कब्ज़ो छॾाए ॿारड़े खे अगवा जी कोशिश कंदड़ खिलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।